रोज़ाना पढ़ो ऐं चिंतन कयो। पहिरियों मरणो अवश्य आहे, ॿियों साण कुझु न खणी वञिणो आहे, टियों जेको कंदो उहो भरींदो, चोथों जाते उलझो उते ई सुलझी वञो, पंजों जेको आहे उन में संतोष कयो। ईश्वर मुंहिंजे बिना भी ईश्वर ही आहे। ईश्वर मुंहिंजे बिना भी ईश्वर ही आहे, मगर मां ईश्वर जे बिना कुछ भी न आहियां। बिना झुकण खाली थियण लगभग नामुमकिन आहे, ऐं अगर अहंकार सां मुक्त थियणो आहे त झुकण ही हिकु मात्र उपाय आहे।